जेॾो तुंहिंजो नाम बाझ पियो ॾियाई मना रिय थंबे रिय थूणीअ ओ तूं छपर तूं छा गुजारा कहाँ ओ तोखे मालूम सबकी जमीन में पानी न पौधो ना खैर ताए नंढा रहिसा जमीन पानी सां भरजी हूं तव्हां घर वेठा हो हलो घुमी ॾिसो त ख़बर पएव न शेर जी वॾा रहिसा तोखे ख़बर ना है शहबाज जी छो त तोखे ख़बर ना है मुंहिंजो नालो थी शहबाज मां शिकार जंभे खणंदो आहियां बिल्कुल रहिसा तूं बे वीचार कीअं पंध पियो आहे पानी ले पंदी पियो सही जमीन से सुकंदा कराए मेहरबानी करे पानी पियो सके पहिरों त 10,000 ज़मीन शहबाज खान जा पाणी पींदा छा सम्झे तो तोखे कॾहिं बि पाणीअ जो ढुक बि कोन ॾींदुमि ओटियो वञे नहीं पेर ऐसा बराए मेहरबानी करे पानी जो बात है जमीन से केॾो रखियो ज़ालिम वटि न आहे तू बि उम्मीद करे सम्झे ये हालत ई असांजा मां सम्झो अदा मता दिल में राम पैस पर ज़ालिम अला पुजो ज़ालिम साता गरीब जी छा हालत वडेरे ने के करी हां ॾिठे बिजार जी औकात असां का पानी घुरण थो अचे अदा अञा बिजार के बहादुर खान जे ज़ुल्म जी ख़बर भी न पई आहे दा छॾे ने बेवकूफ़न खे हालत हलो मोट महिमान इंतज़ार कर वॾा रहिसा शायद त शेर जी ताक़त जी हिनखे ख़बर ई नाहे का अरे शेर मनी धूड़ पर अदे वरे जो हल धनु बंगले ते मेहमान वेठा था असे छा थींदो असे ज़मीन जो छा थींदो ज़ालिम ज़मीनदार पानी भी न थोड़े असांखे साल जो पोरे वने थो अदा वडे ने के तवाई मथे ते चढ़ियो आ एकलो चक्कर विंदा से ज़मीनदार रे मनने के राम पे असांखे पानी दे ता वडा तवां जी बेइज्जती में बर्दाश्त नथी थे था एक चक्कर हलदा है ज़मीनदार रे अजो कोनी अदा मां कोन हलंद वडेरे दी अदा बिचारनि जी वडेरे बेइज्जती कई आहे अदा छा ॻाल्हि ते अदा ॿियो वरी छा इहो पाणी ते दा इन्हनि खे पंहिंजी बेइज्जती कराइणी आहे वॾे खां अदा वरी बि बिचार चए पियो वॾे ॾे हलंदासीं हल ॾिसो अदा बिचार वारा चवनि पिया वरी बि वॾे ॾे हलंदासीं हल त ॾिसो अस्सलाम वालेकुम शाम खैर शेर रेस का थे आवा वीचारा थधो थी रहिस बि अची वेंदो घबराए न होता रे बादशाह जो है यो बाबा वेहो यार वा कीअं चढ़ थियो खैर सां साईं वरी भी तोले पानी ले पंदी मेहरबानी करे पानी लो सा वीचारा मूं तोखे पहिरें बि चयो त तोखे मां पाणीअ जो हिकु ढुक बि कोन ॾींदुसि तू वरी मुंहिंजो ताक़त आयो आहीं कहिड़ी उमेद खणी आयो आहीं ऐसा असां में तवां जा बच्चा वासा काढे वेंदा आहियो वीचारा हिकु चकर तोखे वॾेरो चई चुक समझी वञ ऐसे तवां जा बच्चा वासा काढे वञो बाकी शेर ॾिसे नथो हिकारे बार कढेसि हल वीचार भोतार तो छा चयो घड़ी तू ज़िद करे सही कीअं अचण पियो था जो बाबा साईं असां पाणी लाइ पंदी थिया बाबा बाबा तव्हां मुंहिंजा ख़ासि माण्हू आहियो तव्हांखे त पाणी ज़रूरु मिलंदो महिरबानी साईं तव्हांजी ठीकु आहे बाबा साईं असां हलूं था बाबा साईं नंढा बता दादा साईं तवां इन्हनि खे पाणी ॾिना बिचारनि खे छो न था ॾियो बहादुर जी भाई तोखे शायदि ख़बर न आहे हिननि सां असांजी पुराणी दुश्मनी आहे हिननि जा बनियूं कॾहिं बि आबाद कोन थींदियूं समझी वञे या तूं उन टाइमनि में नंढो हिन जी तोखे का बि ॼाण न आहे ठीकु आहे दादा साईं जी तव्हांजी मर्ज़ी ऐसा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई त ॿुधायां वीचार खे अॻु में 2 ॾींहं अॻु में ई लेटाए ॾेखारियां न शेर न हू मुंहिंजी दुश्मन आहे
सज़ा पाण ॾींदो वक़्तु अचण ते तोखे बि ज़रूरु इस्तेमालु कर दयाल वाला वाह पाणी कीअं आहे कमु कीअं थो हले ठीक आहे थोरो कम रे ध्यान ॾे वांदो न घुमंदो जेको तारा इहो साम्हूं केरु पियो नज़र अचे इहो वीचारा पतार ॿियो वरी केरु आहे अञा ताईं वीचारा कोन था मुड़े तारा हिते नी के सटको ॾे उन पोइ सुधरी वेंदो इहो कॾहिं बि न सुधरंदो वीचार हल शेर ॾिसो त सही वीचारा तोखे मूं अॻे में बि चयो आहे त बनीअ ते कॾहिं बि वरी बि तूं हिते बनीअ ते आई वीचारा लॻे थो त तोखे सबक़ सेखारिणो पवंदो वैसे असां पंहिंजी मिल्कियत ते आहियूं पंहिंजी मिल्कियत ते छो न घुमूं गुलशन कॾहिं कोन तव्हांजी ज़मीन ई थी आहे वैसे हिकु त पाणी नथा ॾियो ॿियो वरी ज़मीन ते कयूं था कब्ज़ो वरी चओ था त कॾहिं कोड़ी तव्हांजी ज़मीन आहे गुलशन मूंखे कॾहिं कॾहिं पुठी खारती कर त लॻे थो तोखे फादर हणा पवंदा ऐसो असांखे जेको बनियुनि ते करिणो पवंदो सो कंदासीं पियो त विड़दासीं अगरि सिर विया भली हलिया वञे वीचारा हाणे तोसां सिरनि जा सौदा आहिनि इहे को शहबाज़ जी बाज़ या ॾिठो न आहे वैसे अहिड़े बादनि खे असां चङी तरह जा फासाइण चाहियूं था वीचार सुठो थी सम्झी वञ टे वॾे जो नतीजो केॾी असांजी बेइज़ती कई ॿुधा तूं सही चए पियो पर मां तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार ई रखियो दा हिकिड़ी ॻाल्हि मूं वटि आहे जेकॾहिं तव्हां मञीदा त मां चवां ॿुधा गुलशन कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधायोसीं असांखे दा थोरो उर्ते आहे ठीकु आहे दा ठीकु आहे खुदा जे बादशाह जो खैर खैर बाबा खैर तो तारा सही ॾिठा वीचार वारनि जा कम कीअं तव्हां सां मुआला अटकाइनि पिया तव्हां ओचितो हिते कीअं आयो खैर में ऐसे तव्हांजे आम ॻाल्हि खणी आहियो हाणे बि ॻाल्हि आहे छा ॿुधायो वीचारा राति सलाह करे था कि उतां पाणी खोलींदासीं वीचारनि जेतिरी मजाल जो असांखे राति जो पाणी खोलण था चाहिनि बाबा साईं हाणे असां लाइ छा हुकुम आहे ठीकु आहे तव्हां हिन ते नज़र रखो जेकॾहिं हिननि जी चोरी जो अंदाज़ो थियो त हुननि खे सुभाणे मां पाण वठां अदा इहा सलाह करण त शायदि ज़रूरु वेंदा असांजे शहर राति वञणु घुरिजे तारा तव्हांजी इजाज़त खपे असांखे ठीकु आहे शेर राति हमरा अली ख़ान ऐं नूर ख़ान खे वठी निकिरी वञ हाज़िर पधर हाज़िर हाणे लॻे थो त बाज़ार वारा कोन आया लिकी छा त भॼी विया शेर कहिड़ो ताक़त वॾे जे साम्हूं अची बींदा बिल्कुलु बिल्कुलु शेर घड़ी इंतज़ार करे ॾिसूं था इन अली खान नूर खान अचो हलूं बसि न आया मांजी बुख लॻी आहे अदा हेॾे वञे यार भई केरु अचे त नथो अदा भाई थोड़ा जेको थोसो ॾिठो ठीकु आहे अदा थोड़ा दा चंगी तरह दा गुलशन चंगी तरह सुबुह जी बानी भरियल हुजे वॾे खे ख़बर पए त क़रीबन सां उचाणियो छा अंदाज़ो हूंदो आहे खोल 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 चंगी तरह पाणी हले थो खोले थो पाणी राह नहीं था भरजी वेंदी ज़मीन खुली इंशाल्लाह इंशाल्लाह घबराए न बाबा साईं ज़ुल्म थियो कार थियो थियो छा आहे अली खान बाबा साईं राति बेचारा रब पाणी चोरी करे आ छा इहा ॻाल्हि सच आहे हा वीचारे
या मजाल त असांजो पाणी खोले पंहिंजो बनियो थो आबाद करण चाहे मां ॾिसां थो त कीअं हू पोख थो करे तव्हांखे अदा वरी मोकिले राति पाणी ते न विया हुए छा भैया से देर ताणी बैठा से पर वो कौन आया भूख लगो असां मोटी आया से तव्हांजे लापरवाही जे करे तो पाणी खोले विया असां गॾु शेर कोन हुयो छा राति बस रात शेर वारा शेर ही चयो विचार वारा कौन आया हलो घर शेर ज़ाहिर कोन्हे काॾे वियो आहे बस मूंखे ख़बर कोन्हे छा तव्हां ॾे कोन आयो छा वञी वञी शेर खे वठी अदा मुंहिंजी ॻाल्हि तूं मनी न पियो मुंहिंजी ॻाल्हि थी आहे त बनी भरियल ई भरियल आहे तव्हां कुझु न सही चए थो पर मां तुंहिंजी ॻाल्हि मञा ई न पियो अदा हिकु ॻाल्हि ॿियो बि मूं वटि आहे तव्हां गुलशन उहा कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधायोसीं मूंखे ख़बर त पए न अदा ॻाल्हि इहा आहे त पर ऐसे चिमचो हिकु बि कोन्हे पुॻो एनी टाइम ताईं अदा असांजो छा कमु असांजो पाणी भरिजी वियो आहे वञी खॾ में पिया रहियसि या चिमचा सही आहे दादा हाणे हल तारो देरि थिए थी ॻाल्हि ॿुधो थी कहिड़ी ॻाल्हि आहे भाटिया अच्छा राति वीचारा मटरी जो पाणी खणी वॾो ग़लती करे छॾियो इनी ॻोठ जो हाणे छा थींदो हिते असांजो छा चाचा वीचारा ॼणनि मटरा ॼणनि असांजो छा परेशान था लॻो ख़ैर त आहे सुबुह खां वठी अॼु खां लॻे मोकिलियो आहे शेर खे अञा बि मोटियो न आहे हिनजी परेशानी आहे मूंखे अदा शेर पुॼी वियो त परेशान न थियो वैसी बाचा जो खैर शेर तोखां ॾाढो थी उन्हनि पाणी टोड़ियो आहे हा क्या तूं निंड में राति कफल में ॿुधाए रहीस असां मुला जे आदान ताईं वेही पोइ वापसी लाइ थियो कोन आया भव खां टिजी भॼी विया शेर तूं जो मुलाज़ाम ते वेठा पोइ बि पाणी खोले आन तव्हां लापरवाही थिया वेठा हुया हुए न ऐसा मां पाण परेशान थी चूहा राजो कीअं पाणी बाद में खोले विया आहिनि शेर वीचार त असां सां गेम खेॾे वियो आहे हाणे त मां हुन सां अहिड़ी गेम खेॾंदुसि कि हुनजा 7 नसल बि यादि कंदा बस हाणे ईअं ई करिणो पवंदो ऐसा हाणे मुंहिंजो इहो ई ख़्यालु आहे अदा वदा इजाज़त रे त भेण वीचारा ऐं गुलशन खे घेरे खणी तारे कदमनि में फिटी कया ना बहादुर न वक्त अचण ते सभु कुझु तोखे पहिरों बि ग़लती करे चुको आहीं हाणे ग़लती जी माफ़ी मिलंदी कोन्हे वञे हींअर जो हींअर गुलशन वीचारे खे ॿिन्हिनि खे खंभे खणी आ हाज़ुर ऐसा हाज़ुर जीअं चवंदे हाणे ईअं ई थी पवंदो अदा ख़ैर त तव्हांजी तबियत सही त न आहे अदा कल पाणी जे वारे जो थोरो ॾींहुं लॻो आहे हिते करे तबियत सही न आहे ठीकु आहे अदा ठीकु आहे ख़ैर त अदा अदा पाणी संभालण जो कल पाणी छॾे पाणी संभालण वेंदासीं मां पाण अकेलो वेंदुसि ठीकु आहे अदा ठीकु आहे वेंदा ख़्यालु रखो खैर त खाने यार रात पाणी तो रे असांखां पुछे थो असांखां त पुछे छा थियो आहे हले तो रे हले न पादर हाणी खणी हलूं मां छो अलाहाबाद खान ॾे वीचार लॻे थो तोखे पादर हणणा पवंदा हले त या पादर हाणे खणी हलाए कान्हे न थियो हले हणोसि पादर ऐसे ज़ुल्म थियो कार थियो ख़ैर त अली खान बाबा साईं वीचार असांजा त मरी पियो छा नूर खान इहो ॻाल्हि सच आहे हा बोतर बिल्कुलु इहा ॻाल्हि सच आहे छो थियो दुश्मन बि मोह औलाद बि पूरी उनी खे विचार त मारजी वियो हाणे छा थींदो हा कुझु बि कोन थींदो तोखे ख़बर न आहे तुंहिंजो भाउ शहबाज़ आहे जंबे शिकार खणंदो आहे ठीकु आहे हा जीअं तव्हांजी मर्ज़ी वॾे सोट त इहो मसइलो कीअं थियो अदा वॾो पाणी जे वारे ते वियो पर मां रस्ते तां वञा पियो अधे वारे जो मूंखे लाश मिलियो सोट तव्हांजो कंहिंजे मथां शक आहे मूंखे
तोखे शक ना पूरी पक्का है रही ते जे मथा शाहबाज खान कारियर ना गाए असां त जबल जेकॾहिं शाहबाज खान कारियर ना गाए तो उनजी मुंठी भरण में चङी तरह ॼाणिया थो तू फिक्र न कर सोट थारंग हाणे असांखे हथियारनि जी ज़रूरत आहे हाज़ुर सौट हथियारनि जो बंदोबस्त करे वठंदासीं सोट हाणे अच हलूं घर हलो अदा हलो अली खान शेर जो को पतो ना है काॾे वियो आहे हिन टाइम ते वठी ज़ाहिर कोन्हे वीचार जी मरण खां पोइ हू नज़र ई कोन आयो वीचार जी मरण खां पोइ हू ज़ाहिर कोन्हे थियो उनखे आसमान खणी वियो या ज़मीन गिरी वियो उनखे शेर पुलिस जे वर चढ़ी अदा अदा शेर जी ज़मानत करणु ज़रूरी आहे असांखे अदा ॿिनि ॾींहंनि में इंशाअल्लाह शेर जी आज़ादी थींदी रईस शेर जो बंदोबस्त कयो असांजे लाइ उहो शेर ज़रूरी आहे बस ॿी ॻाल्हि ॿुधी थो अली खान कहिड़ी ॻाल्हि आहे ॻाल्हि बि कर न बस गुलशन जो सौट ऐं मसाद हिन ॻोठ में आया आहिनि लॻे थो त हू दुश्मनीअ जे बाह में आयल आहे हुनजो बंदोबस्त मूं जल्द कंदुमि सोरानो सच्चा वो शेर जड़े मुड़स के माराए छड़ियो आहे पर हिकड़ी ॻाल्हि यादि रख सूबेदार साहब तू भी हिन तर में टूटी कोन कंदे सूबेदार हाणे हिन इलाके में तू रहंदे या असां शेर खे कीअं मारियो हा लॻे थो त सूबेदार अंदरियों तरफ़ माल वरितो हूंदो हिनजी ॿियो हाणे जल्द कंदो ये सोराना पक्का ये कम सारन गुलशन वारन जा हूंदो अदा बहादुर अली खान के फोन करे घुराए था वठो सब ख़बर ॼाण अगर पंहिंजी वेंदो त कंहिंजो हथ आहे हिन में भाई अली खान के वठी आ जल्दी अगर रईस वठी अचांस तो कीअं आयो आहे गुल अने तव्हांखे रईस सॾायो आहे हल गुल हल रईस जे बादशाही जो ख़ैर हुकुम जो रईस अली खान के कीअं घुरायो अथव सूबेदार बिना मुक़ाबलो करे शेर के माराए छॾियो हाणे जो हाणे वञी जांच कर त हिन में हथ कंहिंजो आहे छा रईस इहा ॻाल्हि सच आहे तव्हां कुझु न करे सघेवे अली खान मूं वॾो कोशिशि कई आहे पर पुलिस वारो वॾो राशि निकितो आहे जो अंदरों पैसो वठी अमरा खे माराए छॾियो हज़ुर रईस मां हाणे जांच लही थो अचां तव्हां बि वञो हिननि सां गॾु अदा केड़ी गाल आ रामूर खान शेर खान के पुलिस मारे छड़ी ओ अदा यो वाक्य मा बुधो आ अदा शेर जे मारण में कहीं जो हथ था अदा थारंगा वारन जो आहे अदा ये पक्की गाल आ हां ना हां अदा माने वया तो पानी जे मारे थे ना शेर तो मार जी वयो आहे हाणे तव्हांजो शिकार केर आहे हाणे मुंहिंजो शिकार सिर्फ़ शहबाज खान आहे जेकॾहिं मां हुनजो बाद खान खे न मारियसि न तेस ताईं मुंहिंजो पलांद पूरो कोन थींदो कुर्बान सारन खान गुलशन काथे आहे अच त हलूं हिन अर्दन खे ॻोल्हे अचूं अलाए काथे मतिलबु इहो कमु सॼो सारंग जो हुयो हींअर ई वञी वॾे खे ॿुधायां थो बादशाही जो खैर खैर अली खान यार अली खान शेर जो दुश्मनन जो खबर पयो या ना हां रईस जांच लई आयो हां अली खान बुधाइंदे वे सही था रत साड़ींदे बहादुर खान मां अचां पियो बाट ते सारंग ऐं कुर्बान पाण में सलाह पिया कनि
ऐं चवनि पिया त शेर खे पुलिस जे हथां असां मारियो से छा लिखा रही हो सच्चा है यो गाल सही आ उतार मां पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिठो ऐं कननि सां ॿुधो इहा ॻाल्हि सच आहे हाणे मां सारंग जो सिर खणंदुमि हुन ई बेजार वारो असर करे कम तमाम करे छॾे अदा वरा तुझी इजाजत खपे इंटरनेट सारा के मारे तो अचा अया वक्त जो इंतजार कर जी असांजो सारंग साम्हूं ईंदो असां पाण हुनखे जंभे खणंदासीं शहबाज जी परवाह लिखा न हाणे इहो तूं कमु सुठो कयो आहे हाणे न सूबेदार जो पिलो कर मोकल जी देर आहे बाक़ी पुलिस वारे खे अली खान पाण ई पूरो कंदो अली खान खे हींअर जो हींअर वठी निकिरी वञ जीरा सूबेदार जो पिलो कर सूबेदार वञे थो हो चाहे वञे थो खाली डाली सूबेदार पर पैसे जे करे तो संगा मुर्स मारे तो बाखिर अली खान बंदूक तूड़े माफी तो घुरे दुश्मन के खत्म करे आयो है शहबाज जी जबान के तू पानी ॾिनी आ बाहर निकतो आई मुंहिंजो के तो ते फखर आहे बहादुर दादा वरा साला छा हुकुम हाणे सारंग गुलशन जो पिलो करणो पवंदो तोखे बहादुर जी दादा तुने हुकुम खपे कंदा दादा वरा सारंग के छोज बहादुर खान जी खबर भी ना है ठीक आ दा कुर्बान है ये ठाका छाजा होया सारंग खान हल त गुलशन खे ॾिसूं मत इहे ठाका गुलशन ते न हुया अच्छा कुर्बान हाल तो ॾिसूं तो छा हाल बा खुश है ठाका छाजा होया बा अला ये ठाका मुंह भी बुधा रखाते हुए माके समझी में गाले मत पाण अची है बनी निकली है मरी ॾिसां ठाका कंहिंजे मथां कुर्बान है लिंगतण गोठ दे खैरता है छा दा गोठ ॾे खैरा छा इहा ॻाल्हि सच आहे ठीक आहे असां ॾिसूं था खैरता है कुर्बान है सूबेदार मारिजी वियो छा इन ज़ालिम वडरे सूबेदार गरीब खे बि कोन छॾियो